अम्मा हाणे तो कॉलेज में का भी छोकरी मुके सुठी नज़र सां कोन थी दिसे। छो दिए छा कयो आहे तो? अम्मा मूं वरी छा कयो आहे, बस बाबे जा ही कारनामा आहे। अम्मा छोकरू समझन थियूं त ॼण असां जन्म जन्म खां ई कूड़ा आहियूं ऐं बेइज्जती सां जीअण असांजी रिवायत आहे। दिए तोखे सहर जो ठुक पी बि झीणो पवंदो। पर अम्मा ही दुख रुगो असांजे घर जा दरवाजा छो था अची खड़काइन, ही के ॿिए पासे छो नथा वञनि? दिए दुख पाण न ईंदा आहिनि, जॾहिं हुननि खे केरु सॾाईंदो आहे तॾहिं हुननि वटि अची महिमान थींदा आहिनि। चोरी अची वई हमेशा मगर खटी आयो मुंहिंजे घर में अची तो को ॿ प्यार जा अखर ॻाल्हाए तो न्याणीनि सां, अची तो घर में ईअं होटल समझी तो अचे कर 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 कर। इन बकवास खां सवाइ तोखे ॻाल्हाइण ॿियो कुझु न ईंदो आहे न? हा इन तुंहिंजी खिटपिट त असांखे तबाह करे छॾियो आहे सफ़ा असुली। अरे कॾहिं ख़ुदा जो शुक्रानो अदा कदी कर। इन खिट खिट तबाहीअ में शुक्र अलाए कहिड़ो माण्हू आहे। खुदा वास्ते हाणे बस कर, मां तौबा कई। घर जी तबाही ऐं न्याणी जा गोड़ा किथे था माठ थियण ॾियनि। अलाह यार जा पी तूं छो अची पंहिंजी ख़ुशियुनि जे पोयां पियो आहीं? हर शइ दाव ते लॻाईंदो थो वञी। लॻे थो त तूं अॼु बि पंहिंजी ज़मीन जो आख़िरी टुकड़ो विञाए आयो आहीं। ॾिठे आयो थी तुंहिंजो मुंहुं बि पुट। हाणे ॻाल्हि त ॿुध, वे त साम्हूं सॼो ॾींहुं ॿाहिरि घुमंदो थो थी, सॼे ॾींहं में तुंहिंजो मुंहुं ई मां कोन थो ॾिसां। मुंहिंजी ॻाल्हि ॿुध,
यो सुभाणे खां वठी तूं कॉलेज हाणे कोन वेंदे। वो करीम खे मूं चई छॾियो आहे त तोखे पंहिंजे दुकान ते कम लाइ रखंदो हुते उते कमकार कजांइ। हूअं पढ़ी तूं छा कंदे कहिड़ो तूं कलेक्टर थींदे। अॼु ई पंहिंजो वक़्तु तो ज़ाया पियो करी ऐं मुंहिंजो पैसो बि तो पियो ज़ाया करी तूं। आई ॻाल्हि सम्झ में? ॾिठे पुट खे मूं ॾे बि कोन थो ॻाल्हाए मूंसां, इन लाइ ॼणे आयासीं ई असां। इहा औलाद चइबी आहे इहा बि। ठहियो तो कॾहिं ॿारनि सां प्यार सां ॻाल्हायो आहे? ठहियो छॾ इन्हनि ॻाल्हियुनि खे। पूरे खे कॉलेज जी फीस जी ज़रूरत आहे। फी पूरे सुभाणे खां तूं बि कॉलेज कोन वेंदी बाबा? पर बाबा मां त वेंदसि। इम्तिहाननि में बाक़ी कुझु ॾींहं ई त बचा आहिनि। मां छा चयो? सुभाणे खां तूं कॉलेज न वेंदी बस। पर बाबा आखिर छो? तूं हाणे वॾी थी वई आहीं त छा वॾियूं छोकिरियूं न आहिनि पढ़ंदियूं बाबा? हा, असांजे ॻोठनि में वॾियूं छोकिरियूं स्कूल या कॉलेज कोन वेंदियूं आहिनि। पर बाबा हू दिलावर वारे ॻोठ जी छोकिरियूं त वरी बहस थी करी। मूं छा चयो त आईंदा तोखे कॉलेज न आहे वञणो बस? न वेंदीअ त मतिलबु न वेंदीअ। वराम साईं, तू जमाल खे पुलिस ऑफिसर छो नथो बणाई? दिल त मुंहिंजी बि चवे थी त हुनखे पुलिस ऑफिसर कयां, पर छा कजे, हू पुलिस ऑफिसर थियणु नथो चाहे। छो अदा छो नथो थियणु चाहे पुलिस ऑफिसर? जमाल चवे थो त पुलिस वारा चोरनि सां गॾु रही करे पाण बि चोर थी वञनि था। हुनजो चवणु आहे त मां चोर थियणु नथो चाहियां। त पोइ भला छा थो थियणु चाहे अदा? का ज़नानी नौकरी कंदो छा? ख़बर ई नथी पवे त हू अलाए छा थो थियणु चाहे। हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, इहा ज़नानी नौकरी वरी कहिड़ी थींदी आहे? अदा इहा इंजीनियरी, डॉक्टरी, मास्तरी, अदा इहे ज़नानियूं नौकरियूं न आहिनि त ॿियो छा छा आहिनि भला? पर अदा मूं जमाल जे सीने में तमामु वॾो गुस्सो ॾिठो त मां। हा, हुनजो गुस्सो ऐं कावड़ कामोरनी वॾेरनि ते आहे। त पोइ जमाल खे पुलिस ऑफिसर थियणु घुरिजे। हा, बिल्कुलु सही। अदा वरम फ़क़ीरो सोरहाना सही ऐं सच पियो चवे। अदा पुलिस में बि असांजा माण्हू हुजणु घुरिजनि भाउ। कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे मुश्ताक? अरे पुलिस में असांजा पंहिंजा माण्हू त आहिनि। पुलिस पुलिस वारा यार असांजा पंहिंजा दोस्त ॻाल्हियूं थो करे पुलिस यार।
सखी पिया के मिली तचे जान चांदनी तो सिवा मथे अचीत मुझे उमास मेरा छोटली रात कौन थी तो के बना पनन जो ख़ैर आहे दुआ कयो त पंहिंजो कचड़ो प्यार सलामत रहे गोले ने कुहाड़े जे पाछे में मोहब्बत जी सलामती जी दुआ कैसी ताईं घमंदी मोहब्बत बेखौफी जे एज़ाज़ सां सजायल हूंदी आहे तू हुनखे कमज़ोर न समझ मिस्टर जमाल मुझो नालो मोहब्बत न पर हूर आहे हूर जेका गोले ने कुहाड़नि त छा पर हिकु गार सां मरी पवंदी आहे वरी का बुज़दिल आहीं प्यासिन कुहाड़नि जे रक्स में असीं अजनबी बणियल छोकिरियूं डिॼूं थियूं त जे गंध मथे खयोंसीं त वढिजी वेंदियूंसीं तव्हां पंहिंजे अंदर में लिकियल बहादुर छोकिरियुनि खे दरियाफ़्त करे ॾिसो उहे राणियूं अव्हां खे हीणी नज़र न ईंदियूं वक़्तु ईंदो त ॾिसंदासीं वक़्त खे ॿांह को झुके वेझो आणो पवंदो हू ईअं वेझो न ईंदो हुरो ॾिठो वेंदो राणा